नाज़रीन, सिंध यूनिवर्सिटी में इंतजामी ऑफिसरन जी सिंडिकेट जी चूंडनि सिलसिले में इलेक्शन ऑफिसर पारां 127 वोटरनि जी लिस्ट मां 45 मखसूस मनपसंद ऑफिसरन जी लिस्ट जारी करण खिलाफ मुतासिर इंतजामी ऑफिसर अदालत पहुची विया आहिनि। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सलीम अला। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सिंध यूनिवर्सिटी में इंतजामी ऑफिसरन के सिंडिकेट के चूंडनि के सिलसिले में इलेक्शन ऑफिसर रजिस्ट्रार इंतजामी ऑफिसरन के 127 वोटर लिस्ट में 25 मखसूस मनपसंद ऑफिसरन की लिस्ट जारी करण खिलाफ मुतासिर जो ऑफिसरन अदालत पहुची आहिनि। अदालत सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स सिंध यूनिवर्सिटी वाइस चांसलर और रजिस्ट्रार इलेक्शन ऑफिसर के नोटिस जारी कंदे ताज़ी ऑफिसरन की जो लिस्ट है वह जमा करण जो हुक्म ॾींदे जवाब तलब करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जी जस्टिस अदनान करीम मेमन और जस्टिस रियाज़त अली सार ते मुश्तमिल डिवीजनल बेंच में दरखास्त गुजार मंजूर अली पंवर, अजरा जबीन जतियाल, अब्दुल लतीफ़ लगारी, मंजूर हुसैन मुगलई, नज़ीर हुसैन अब्बासी समेत ॿियनि पंहिंजे वकील एडवोकेट अयाज हुसैन तिनियो मार्फत जेका दाख़िल कयल दरखास्त है मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त सिंध यूनिवर्सिटी पारां हाई कोर्ट की CP जो नंबर है 3585/2022 के हुक्म से ऑफिसरन की सीट से इलेक्शन कराने जो शेड्यूल जारी किया है, जैमें ग्रेड 17 का 20 ग्रेड ताईं सिर्फ 45 ऑफिसरन के नालन की लिस्ट जारी की वही है। 127 ऑफिसर ग्रेड 17 जा ऑफिसर मजिस्ट्री पोस्टन पे कम कर रहे हैं, पर सिंध यूनिवर्सिटी पारां समूरन कंप्यूटर प्रोग्रामर सुप्रिटेंडेंट्स सीनियर डेटा प्रोसेसिंग ऑफिसर ऐं केतरनि ऑफिसरन जेके सालियानी कंट्रोलर सालियानी इंटरन जो कंट्रोलर है सैयद इसाम शाह राजदी, डॉक्टर अरबीला आगा ऐं ॿियनि केतरनि ऑफिसरन ग्रेड 17 उन खां मथे जा जेके ऑफिसरन जी लिस्ट में शामिल न किया विया आहिनि। सिंडिकेट जी इलेक्शन में भेण ऐं वोट ॾियण जे हक़ खां महरूम कयो वियो आहे। इन में इहो बि इन्हनि मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त ग्रेड 17 का मथे सिंडिकेट में वोट ॾियण ऐं इलेक्शन में भेण जो हक़ ॾेई नाला वोटर लिस्ट में शामिल करे इलेक्शन शेड्यूल मुताबिक़ कराई वञे। सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया 2019 में उन वक़्त जे VC जी मंजूरी बाद रजिस्ट्रार इलेक्शन ऑफिसर जी सही सां ऑफिसरन जी इलेक्शन जो शेड्यूल है फाइनल लिस्ट जारी कई वही हुई। उनमें सब ग्रेड 17 उन खां मथे जा जेका ऑफिसर हुआ बतौर वोटर शामिल हुआ। हिननि जो मौक़िफ़ आहे त सूबे जे ॿियनि यूनिवर्सिटियुनि शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर, लम्स जामशोरो, पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह, सिंध मदरसुल इस्लाम यूनिवर्सिटी कराची, यूनिवर्सिटी ऑफ लाड़कानो समेत केतरनि ई यूनिवर्सिटियुनि में ऑफिसरन जी सिंडिकेट 17 इन खां मथे जेके सभी ऑफिसरन खे इलेक्शन विढ़ण ऐं वोट ॾियण जो हक़ ॾिनो आहे। सिंध यूनिवर्सिटी पारां जारी कयल लिस्ट में केतरनि ई ऑफिसरन जेके 17 ग्रेड इन खां मथे वारा ऑफिसरन के इलेक्शन में भेण ऐं वोट ॾियण जे हक़ खां जेको आहे महरूम कयो वियो आहे। अदालत वकील जा दलील ॿुधण खां पोइ सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड सिंध यूनिवर्सिटी वाइस चांसलर ऐं सिंध यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार डॉक्टर मुश्ताक ॼारेको इलेक्शन ऑफिसर के नोटिस जारी कंदे ताज़े ऑफिसरन की लिस्ट 2 डिसंबर ताईं जमा कराने जो हुक्म ॾींदे ॿुधणी जेका आहे 2 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी सलीम अला, मेहरबानी जी।